अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरनि ते। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सेनेट जी तारीख़ आहे जंहिं जी अक्सरियत हूंदी आहे उन जो अपोज़िशन लीडर हूंदो आहे। सेनेट में अपोज़िशन लीडर बणाइण लाइ असांजी जमात जो हक़ हुयो। महसूस थियो त पीपी खे भित सां लॻायो पियो वञे। मरियम नवाज़ जे इल्ज़ामनि जो जवाब न ॾींदुसि। पीडीएम खे नुक़सान नथो पहुचाइण चाहियां। 5 अप्रैल ते सीएसी जो इजलास थींदो जंहिं में पीडीएम बाबति फ़ैसिला कया वेंदा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ यूसुफ रज़ा गिलानी खे सेलेक्टेड करार ॾेई छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त जेकॾहिं ताबदारी करणी आहे त सेलेक्ट थियणो आहे त पोइ इमरान ख़ान जी पैरवी करियो। नंढड़े उहिदे लाइ असूल कुर्बान कया विया, उहे माण्हू उहिदनि लाइ कुझु बि करण लाइ तयार थी वञनि था। हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ नून लीग मौलाना फज़ल रहमान ऐं ॿियूं पार्टियूं ई काफ़ी आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त मुल्क में कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। कोरोना जो नओं क़िस्म वबा पखिड़जण जो सबबु बणियो। पाबंदियुनि ते उन तरह अमल न थियो जंहिं तरीक़े सां थियणु घुरिजे हा। सूरत हाल बहितर न थी त वधीक सख़्ती कई वेंदी। कोशिश आहे त माण्हुनि जे रोज़गार खे नुक़सान न पहुचे। साले पट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते नहमत खोड़ो जी अॻवाणी में साले पट खां सखर ताईं मार्च में डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनहल सारियो ऐं एडवोकेट कुर्बान मलाणो समेत सहाफ़ियनि, सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी ऐं सियासी समाजी धुरियुनि जे वॾे अंग में शिरकत। नहमत खोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त सहाफ़ी अजय कुमार खे हक़ ऐं सच लिखण ते क़त्ल कयो वियो। 11 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस नौजवान सहाफ़ी जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। असल कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। साले पट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे क़त्ल केस जो शकी जवाबदार अकबर मंगनियो गिरफ़्तार। पंजाब पुलिस जवाबदार खे लाहौर स्टेशन तां गिरफ़्तार कयो। सीसीटीवी फुटेजिस में जवाबदार खे शकी सरगर्मियूं कंदे ॾिठो वियो। सिंध में कोरोना वायरस सबबि 10 ॾींहनि लाइ समूरियूं दरगाहूं बंदि करण जो फ़ैसिलो। हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो सालियानो मेलो बि मुलतवी कयो वियो। कराची में आईबीए टेस्ट पास कंदड़ हेड मास्तरनि ऐं तालीम खाते जी एडिशनल सेक्रेटरी जे विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। एहतजाज ख़त्म करण जो ऐलान। हेड मास्तरनि जी मुतालबनि जी मञता ऐं वधीक ॻाल्हियुनि लाइ 5 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। कमेटी में 3 नुमाइंदा हुकूमत जा हूंदा ऐं 2 नुमाइंदा उस्तादनि जा शामिल। ठटो भरिसां गजू वटि मिठी खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जो साम्हूं ईंदड़ सुज़ुकी सां टक्कर। हादसे में 1 नौजवान फौत, 1 ज़ख़्मी।